कहिड़ी ग़लती आहे जेके दोहराइण न चाहींदो त वरी चवंदो यार ॿीहर वरी इहा ग़लती न आहे करणी, हाणे थी वई सो थी वई। ॿीहर प्यार न कंदुसि। अच्छा, निगत नाज़ जो कहिड़ो गानो जेको तव्हांखे तमामु घणो वणंदो आहे? निगत नाज़ जो सभु गीत मूंखे वणंदा आहिनि। सभु वणंदा आहिनि, सभु वणंदा आहिनि। कहिड़ो नशो वधीक ख़तरनाक आहे, औरत जो, पैसे जो या शराब? औरत जो। वरी मुंहिंजो सुवाल तव्हांखे रिपीट हूंदो त जेकॾहिं तव्हां वटि वापसि अचणु चाहे त छा तव्हांजा दरवाज़ा खुलियल हूंदा? ॾिसो, महिमान लाइ दरवाज़ा हमेशह खुलियल हूंदा दिलि जा आहिनि। दरवाज़ा, इज़ महिमान, दिलि जा दरवाज़ा। दिलि जा दरवाज़ा मुश्किल खुलनि, उन्हनि जूं तालनि जूं चाबियूं दरिया में वयूं हलियूं। तव्हांजी तकरार जो सबबु छा रहियो? मुंहिंजो तकरार न आहे कंहिंसां। तव्हांजी सोशल मीडिया तां खोड़ वीडियोज़ मूं डाउनलोड कयूं आहिनि तव्हां बिल्कुलु बिल्कुलु आहिनि, पर शुरूआति हुन कई, हुन ग़लति ॻाल्हायो। हाणे छो नथा कमु शक न कयो? आहे। हाणे छो नथा कमु कयो? इहे वजहूं आहिनि कुझु, कहिड़ियूं? बसि कुझु वजहूं आहिनि, उहे मां शेयर न कंदुसि। तव्हांजो जेको ॿियो प्यार हो सभिनि खे ख़बर आहे कि खाली लिकियलु आहे को निगत, उन सां मुहबत कीअं थी तव्हांखे? पोइ इहो सिलसिलो अॻिते कीअं वधियो? वधियो ई न त छा कंदासीं, न वधियो। पर हिन जो प्यार जो हिसाब तव्हां ॿिनि मां पहिरियां कंहिं कयो? प्यार हुयो ई कोन त प्यार छा जो अथई, मूंखे शाइरी करणी बसि। हे अलबन मन में हेॾा रोजराड़ा अक्षर। अच्छा, हुनजो जेको गुलकारी जो फ़ैसिलो तव्हांजो हो या हुनजो पंहिंजो? हुनजो पंहिंजो हुयो, मुंहिंजो न हुयो। तव्हांजी मुलाक़ात किथे थी? फर्स्ट टाइम? फर्स्ट टाइम हैदराबाद मुलाक़ात थी। कंहिं कराई मुलाक़ात? हुनखे को मोरे जा पंहिंजा हुनजा जेके म्यूज़िशियन वग़ैरह उहे वठी आया। पोइ तव्हांखे पहिरीं झटके में प्यार थी वियो या वक़्फ़े वक़्फ़े सां हली? अलहदगी जी वजह कहिड़ी थी? तव्हांखे लॻे कोन थो को साज़िश करे? छा तव्हांखे एतिरी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंफॉर्मेशन हूंदी, इतलात हूंदा त हो पछताए थो या नथो पछताए? अहिड़ी का इतला आहे तव्हांखे? न बसि जेसि ताईं हुन नसीब असां सां हिकिड़ो कमु करण ताईं हुयो, शाइरी फनकारी ताईं हलियो, वरी असांजी